अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। आइन जे आर्टिकल 59 में सेनेट चूंडुनि लाइ ॻुझे वोटनि जो ज़िक्र थियल न आहे। आर्टिकल 63A सेनेट चूंडुनि ते लागू नथो थिए। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि जे वोटर्स लाइ हिदायतनामे जूं कापियूं सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियूं। पीटीआई इक़्तिदार संभालियो त सभ खां वॾो मसइलो माली खसारे जो हो। मुल्की मईशत बहितर थी वई आहे। मुख़्तलिफ़ चैलेंजिस के मुंहुं ॾियूं पिया। मौजूदा हुकूमत हेल ताईं मजमूई तौर 6000 अरब डॉलर्स कर्ज़ अदा करे चुकी आहे। कोरोना जे चैलेंज के बि मुंहुं ॾिनो। मौजू आहे त ॾुखियाईनि ऐं चैलेंजिस बावजूद मुल्की मईशत बहितर थी वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर थी खिताब। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि लाइ नून लीग उम्मीदवार परवेज़ रशीद जा नामज़दगी कागज़ रद्द करे छॾिया। परवेज़ रशीद जो चवणु आहे त इमरान खान खां तनक़ीद बर्दाश्त न थी रही आहे। तनक़ीद करण ते ऐवान खां ॿाहिरि रखण जी कोशिश कई पई वञे। ऐवान जा दर बंदि करे सघो था, पर अंदर जे आवाज़ खे बंदि नथा करे सघो। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि लाइ पीटीएम जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जा नामज़दगी फॉर्म जमा करे वरिता। पीटीआई जा एतिराज़ रद्द। रिटर्निंग ऑफिसर जो चवणु आहे त यूसुफ रज़ा गीलानी सेनेट चूंडुनि में हिस्सो वठी सघंदो। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाडा जी मिट्टी शहरियत बाबति पीपी ऐं नवाज़ लीग जा एतिराज़ रद्द। इलेक्शन कमीशन फैसल वाडा जे कागज़ मंज़ूर करे वरिता। दादूअ में वहशी जवाबदार हथां जिनसी ॾाढाई जो शिकार बणियल मासूम ॿाड़ीअ जो हैदराबाद जी अस्पताल में इलाज हलंदड़। जवाबदार अयाज़ पंवर खे नुशर फिरोज़ जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार खे 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। दादू में वहशत जो निशानो बणियल मासूम ॿाड़ी वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। दादू, ॼामशरो, लाड़काणो, सन, सकरन, जोही, डोकरी, राणीपुर, ओडेरो लाल ऐं नऊं आबाद में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। घड़ी असन भरिसां RD 238 वारे इलाइक़े में ॻोठाणनि ऐं पुलिस विच में झेड़ो। हिकु एहलकार शहीद थी वियो। एहलकार शेर खान जी शहीद थियण वारे वाक़े खां पोइ पुलिस जी वॾी नफ़री तलब। इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। मीरपुर माथिले भरिसां आंदल सुंदराणी थाणे जी 2 पुलिस एहलकारनि खां हथियार पुर करण वारो मामलो। 10 थाणनि जी पुलिस जो रांगती कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 4 शकी जवाबदार गिरफ़्तार। SSP उमर तुफ़ैल जो चवणु आहे त ॾोहारनि खे बख़्श न कयो वेंदो। माज़ी में मार्शल दौर में आइन सां हथ चुरान थी, जंहिंसां मुल्क खे नुक़सानु थियो। इमरान खान अञा ताईं पार्लियामेंट खे मञियो ई न आहे। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जूं सखर में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईं। चवे थो इमरान खान जे रवैये सबबि पार्लियामेंट कमज़ोर थी रही आहे, जेका अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। नंढी चूंड में बीबी जी फतेह अवाम जी एतमाद जो इज़हार आहे। बिलावल जी क़यादत में मुल्क के जल्द सिलेक्टेड मां छुटकारो ॾियारींदासीं। अवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त न्याज़ी सरकार मंज़ूर न आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो बयान। सॼे मुल्क में कोरोना विघे वधीक 52 माण्हू फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 12488 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1272 नवां केस रिपोर्ट। केसिस जो मजमूई अंगु 5,67,261 थी वियो। पिरियालो भरिसां गाढ़ी मोरी में चोरी जी वारदात दौरान चोरनि हथां भाॻियो क़तल। जवाबी फायरिंग में हिकु चोर बि मारिजी वियो। नओं देरो लॻ ॻोठ गुलाम भुट्टो जो रहवासी नौजवान नज़र मोहम्मद भुट्टो हथियार बंदनि हथां मारिजी वियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हद अक़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी।
सखर, रोहड़ी, कशमोर, घोसपुर, दौलतपुर, ठारूशाह, जाती ऐं ॿियनि शहरनि में इंतज़ामिया ऑपरेशन दौरान सवे घर ऐं दुकान ड्राए पट करे छॾिया। मुतासिर सरापा एहतिजाज बणियो।